बाजौर जे इलाक़े बिल्यूट फर्श में धमाको, 5 पुलिस एहलकार शहीद, 10 खां वधीक शहरी ज़ख़्मी। धमाके शहीद एहलकार ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस इलाक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। पुलिस जो चवणु आहे त एहलकार पोलियो मुहिम जी ड्यूटी करण लाइ वञी रहिया हुया त संदन गाॾी खे निशानो बणाए वियो। तोशाखाना 190 मिलियन पाउंड केस जी ॿुधणी अॼु थींदी। गुज़िरियल ॿुधणीअ ते तहरीक इंसाफ़ चेबानी ऐं बुशरा बीबी ते फ़र्द जुर्म लागू न थी सघियो हो। 190 मिलियन पाउंड रेफरेंस में 6 शरीक जवाबदारनि खे मफ़रूर करार ॾिनो वियो। जवाबदारनि में शहज़ाद अकबर ऐं ज़ुल्फ़कार बि शामिल। सुप्रीम कोर्ट में लेवल प्लेइंग फील्ड न मिलण ते तहरीक इंसाफ़ जी इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त ते अॼु ॿुधणी थींदी। इलेक्शन कमीशन पंहिंजे जवाब में पीटीआई जी दावा खे रद्द कंदे दरख़्वास्त ख़ारिज करे तहरीक इंसाफ़ ते ॾंड लागू करण जी इस्तदा कई हुई। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे अदालती क़त्ल ख़िलाफ़ सदारती रेफरेंस ते ॿुधणी अॼु थींदी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 9 रुकनी लार्जर बेंच केस जी ॿुधणी कंदी। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वकील फारूक एच नाइक ज़रिए गुज़िरियल ॾींहुं सुप्रीम कोर्ट में जवाब जमा करायो हो। इसराइली फ़ौज जा गज़ा ते हमला जारी, वधीक 16 फ़लस्तीनी शहीद, 50 खां वधीक ज़ख़्मी। इसराइली हवाई जहाज़नि ख़ान यूनिस में हिक घर ते बमबारी कई, 12 माण्हू शहीद। मगाज़ी पनाहगीर कैंप में गॾियल क़ौमुनि जे स्कूल ते बि हमलो, 4 फ़लस्तीनी हयात विञाए वेठा। फ़लस्तीनी सिहत वारी वज़ारत मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि में 113 फ़लस्तीनी शहीद ऐं 250 ज़ख़्मी थिया। 7 अक्टूबर खां हेल ताईं शहीद थियल फ़लस्तीनी जो अंग 22,800 थी वियो। 58,400 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी चुका आहिनि। हमें ना पटवारियों का जरूरत है, ना किसी और का जरूरत है। मैं सिर्फ और सिर्फ आपका साथ चाहता हूं। आप मेरे साथ देंगे। लाहौर न कंहिं बिज़नेसमैन जी आहे, नई वरी कंहिं रांदीगर जी आहे। लाहौर शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो आहे, जेकी चवनि था असीं छो आया आहियूं। उहे जनरल ज़िया जे करे पंजाब ते मढ़िया विया। असां हिननि जे घरनि में घिड़ी हिननि जो मुक़ाबिलो कंदासीं। असां कंहिं ॿिए ॾांहुं न पर अवाम ॾांहुं ॾिसी रहिया आहियूं। लाहौर में कारकुननि खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त बुनियादी सहूलतूं अवाम जे घरनि ताईं पहुचाए ग़रीब माण्हुनि खे ज़ाती घरनि जो मालिक बणाईंदासीं। असां पघारुनि खे ॿीणो कंदासीं, मुफ़्त तालीम ऐं मुफ़्त सिहत जूं सहूलतूं ॾींदासीं। जॾहिं वॾा माण्हू बीमार थींदा आहिनि त खेनि न वञण जी ज़रूरत न पवंदी। थी सघे थो त फ़ौजी ट्रायल जा नतीजा ईंदड़ हुकुम जे दौर में साम्हूं अचनि। निगरान हुकुम जे दौर में बि 9 मई वारनि जो फ़ौजी ट्रायल थी सघे थो। अहिड़ो इदारो नाहे जो पूरी पीटीआई खे दुश्मन सम्झी वर्ताव कयो वञे। निगरान वज़ीर आज़म लाइ अपोज़िशन लीडर मुंहिंजे नाले ते इतफ़ाक़ कयो हो। राजा रियाज़ न पर वज़ीर आज़म हाउस राब्तो करे निगरान वज़ीर आज़म बाबति ॿुधायो। 9 मई वाक़िअनि जी सज़ा पूरी पार्टी न पर सिर्फ़ ज़िम्मेवारनि खे मिलणु घुरिजे। कानून आॾो सरेंडर न थियण ताईं उन्हनि जी सियासी सरगर्मियुनि में कानूनी रंडकूं ईंदियूं। निगरान वज़ीर आज़म जो निजी टीवी खे इंटरव्यू चयाईं उन्हनि खे पाण फ़ैसिलो करणो पवंदो त कहिड़ो रस्तो इख़्तियार करणो आहे। 9 मई वाक़िअनि ते इदारनि जी जांच जारी आहे, जेका अञा मुकमल नाहे थी। हतमी नतीजे ते पहुचण बाद जांच ISPR ज़रिए क़ौम सां शेयर कई वेंदी। बानी पीटीआई 9 मई वाक़िअनि में सिधीअ रीत मुलविस हुजण बाबति ॼाण नाहे। सिंध समेत सॼे मुल्क में थधि जी लहर बरक़रार। कोहीड़े सबबि केतिराई मोटरवेज़ बंदि। कराची में साइबेरियन हवाऊं खुलण सबबि थधि में वधीक इज़ाफ़े जो इम्कान। मौसमियात खाते मूजिबि कोयटा में गर्मी पद 1 सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो।